नाज़रीन, दादू ज़िले जे यूसी इलाहाबाद जे ॿुॾी वियल 10 ॻोठनि जी 350 मुतासिर ख़ानदाननि में सरहदीअ वारनि तरफ़ां राशन विरहायो वियो। इन हवाले सां पेश आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। सिंध ॿीहर ॿुॾी आहे, हर तरफ़ दाहूं ऐं कूकूं आहिनि, पर को बि इख़्तियार धणी संदन वाहर करण लाइ तयारु न आहे। ख़ासि तौर ते असां कथा बयानु कंदासीं दादू ज़िले जे इलाइक़े इलाहाबाद जी, जिते ॻोठ कमाल खान पंवर ऐं पिपरी समेत 10 ॻोठ पाणीअ जी लपेट हेठि अची विया। ॻोठनि जे चइनी तरफ़नि खां 5 खां 8 फुट ॿोॾि जो पाणी बीही वियो त ॻोठाणनि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो ऐं मुतासिर माण्हुनि वटि खाद खुराक जो सामान खुटी वियो ऐं रध पचाव न थियण सबबि ॿार, ॿुढा, मर्द तोड़े औरतूं बुखूं काटण ते मजबूर थी विया। वॾो अलमियो त ॻोठाणनि सां इहो बि साम्हूं आयो त जिन खे हिननि वोट ॾेई नुमाइंदो चूंडियो, उहे बि हिन ॾुखी घड़ीअ में संदन वाहर करण लाइ न पहुता आहिनि। पर सिंध अञा सुंढ नाहे थी। सरकार अवाम जी सार लहे या न लहे, पर सरहदी वारा उन्हनि मारोड़नि खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾींदा। जज़्बो ऐं अहसास रखण वारा माण्हू अॼु बि सिंध में मौजूदु आहिनि, जिन खे उन्हनि मुतासिर माण्हुनि जी हर वक़्तु सार रहे थी। अहिड़ी सूरताल में SS न्यूज़ हेड ऑफिस जी टीम उन्हनि मुतासिर इलाइक़नि में कवरेज लाइ पहुती त दादू जी मोज़िज़ शख़्सियत हाजी असगर पंवर कुझु मुख़ैर हज़रात सां गॾु मुसीबत ते मारियल माण्हुनि वटि पहुची वियो। तक़रीबन 10 ॻोठनि जे 350 ख़ानदाननि में हिकु हफ़्ते जो राशन विरहायो ऐं संदसि चवणो हो त मुंहिंजे इसरार ते हू आया आहिनि हिते, जेको तक़रीबन 350 मुतासिर माना फैमिलियूं, कमाल ॻोठा, पिपरिया, लधाणिया, दरेशाणिया, सम जा मुला खारड़ा आहिनि ऐं सम जा हेॾो मेणा आहिनि, खोसा आहिनि, ब्रह्माणी आहिनि, इलाहाबाद आहे। ईअं काफ़ी माना 10 खां 11 ॻोठ आहिनि जिन जा मुतासिरीन तव्हां ॾिसो था पिया, उन्हनि खे घुरायो आहे। हीअ फस्ट फेज़ आहे। मां उन्हनि खे इंशाल्लाह वरी बि चयो आहे त जीअं ॿियो फेज़ बि तव्हां मुंहिंजे हिते ई कजो। असां चवंदा फी सबील आहे, कंहिंखे बि मिले त कंहिं वाक़ई मुस्तहिक़ खे मिले। हिन में तक़रीबन 8 ॾींहंनि जो राशन आहे घर जो। 10 किलो अटो आहे, गेहू आहे, दाल आहे, चांवर आहे, मच्छरदानियूं आहिनि, मोसपेल जेके मच्छरनि खां उहे आहिनि। एतिरो ॾिनो आहे जो फैमिली जीअं 8 खां 10 माण्हुनि जो घर थींदो आहे। डॉक्टर असां वटि आहे, उनखे बि असां हिते सजेस्ट कयो आहे। उहो बि जेको आहे सो जीअं आम जेके बुखार थियो, मलेरिया थी, या मिसाल गले जो इन्फेक्शन आहे, जीअं स्किन जो हिते अॼुकल्ह हींअर बरसाति जे हिसाब सां जेके डिज़ीज़ आहिनि, उन जे हिसाब उनखे जेके मेन शयूं आहिनि उनखे फोकस कयो, उनजो मेडिसन आंदियो। तक़रीबन 10 खां 12 ॻोठ आहिनि जेके असां आइडेंटिफाई कयासीं। पोइ उन्हनि जे जेके मुस्तहिक़ीन आहिनि उन ॻोठ में, जीअं मिसाल 100 घर आहिनि त उन मां 10-15 मुस्तहिक़ आहिनि या 50 मुस्तहिक़ आहिनि। असां उन्हनि खे आइडेंटिफाई कयोसीं, उन्हनि खे हिते घुरायोसीं। हाणे सभिनी खे विरहाए ॾियूं पिया। असल मक़सदु सिर्फ़ु इहो उछलाइण न आहे, बसि मुंहिंजी ज़िम्मेदारी पूरी थी। असल मक़सदु आहे त उन मुस्तहिक़ ताईं पहुचे माण्हू। तक़रीबन हिकिड़े ख़ानदान खे एतिरो आहे जो 7 ॾींहं 8 ॾींहं आराम सां 10 ॾींहं गुज़ारे वेंदो। इंशाल्लाह वरी ॿिए फेज़ में असां ॿियो बि कंदासीं इंशाल्लाह। 1.5 महीने खां लाॻीतो बरसातूं पवण खां पोइ ॿोॾि जी सूरताल माण्हुनि खे बेहाल करे छॾियो आहे। उनखे कुदरती आफ़त करार ॾिजे या इख़्तियारनि जी बद इंतज़ामी, जंहिं करे दादू समेत सिंध वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर चवंदा आहिनि त ॾुखनि जे करे ई माण्हुनि जे अंदर में मज़बूती ऐं जज़्बो पैदा थींदो आहे त हू उन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई पार पवनि। अहिड़ो जज़्बो हिननि ॻोठाणनि में बि नज़र अचे थो ऐं संदन चवणु आहे त बाबा असांजो इलाहाबाद ॻोठा वेठा होॾे खोसनि ॻोठ आहियूं। 3 ॿोॾियूं पाणी घणो आहे, सभु कंहिंजा घर टही पिया आहिनि, कंहिंजूं भितूं टही पियूं आहिनि, कंहिंजा कोठा किरी पिया आहिनि। घणो ध्यानु थियो आहे। घर ॿुॾी आहिनि, कोट तोट टही आहिनि, जायूं छिजी पियूं आहिनि। हिते अचे वेठा आहियूं इलाहाबाद में। जेको इमदाद पुॼे असां ग़रीबनि खे ॾियो। अॼु राशन वठण आया आहियूं। अॼु असां बिरहमाणी आहियूं, मां रनज़ाल आहियां, इसाक जी घरवारी आहियां, 2 पुटड़ा नंढड़ा आहिनि।
घर जी छित किरी पई आहे कमरे जी। असां स्कूल में वञी वेठासीं, असांखे राशन पाणी केरु नाहे ॾिनो। हाणे बचड़ा ॿार काॾे वञूं, घर बि टही वियो। मुंहिंजा बचड़ा नंढड़ा, मुंहिंजी केरु नथो मदद करे। मां सफ़ा ग़रीब आहियां। असांजो सॼा घर ड्रही विया। हिकिड़ो टेंटड़ो आहे, उन में वेठा आहियूं। असांजी वाट बि पुसी वई आहे। असांखे राशन दाशन बि कुझु न मिलियो आहे। असांखे टेंट बि हिकिड़ो मिलियो आहे। मां धार हां, मूंखे टेंट बि कोन्हे। असांखे कुझु बि न मिलियो, अञा ॿियनि खे मिलियो, असांखे कुझु बि न मिलियो। असांजा बच्चा बुख था मरनि। असांजा ॿ घर ॿुॾी विया आहिनि, मुंहिंजो न्याणो मां। असां पाणी में अची वञूं था, घर किरी पियो। हिकिड़ो टेंट मिलियो आहे, राशन दाशन बि कोन मिलियो आहे। हिते काफ़ी माण्हू आहिनि जेके मुतासिर थिया आहिनि। पाणी बरसाति जो जेको आयो आहे सो ॻोठ खे हमचोर फिरी वियो आहे। बाक़ी के मथां घर बचा आहिनि। बोर मुतासिर असां जेके वीचारा आहियूं सभु पाणी जे अंदरि आहियूं। असां निकिरी ॿाहिरि वेठा आहियूं, को बि असां कुझु ताईं पुछा करण वारो कोन आयो आहे। माल रिज़क सभु असांजो बंधन ते वेठो आहे। पाणी असांजे घरनि में ॾिसंदो जेको मंझंदि खां पोइ अहिड़ो तपीजी थो वञे, काॾे बि असां निकिरी नथा सघूं। 10-15 ॻोठ आहिनि जेके पाणी जे हेठो अची विया आहिनि। असां को बि अॼु ताईं पुछा करण वारो कोन आयो आहे, को बि माण्हू। असां हिमल बि असां कलियूं टंगियूं वेठासीं, असांखे टेंट बि न मिलियो आहे वेहण खां। असां हुतां 200 रुपया कली वठी उहा असां टंगियूं, उन्हनि में बचड़ा लिकायूं वेठा आहियूं। 2 महीना बरसाति के थिया आहिनि, खंड लॻा आहिनि, 2 महीना थिया आहिनि, को बि न आयो। घणा आहिनि असांजो सॼो ॻोठ, पर ॿिया 50 ॻोठनि जी सम्झो वेझर में आहिनि, सभु पाणीअ में। अन्न लुढ़ी आहे, हर शइ थी वई। माल पाणीअ में बीठो आहे हिकिड़ो। बसि ईअं ई लोढ़े मूं काठियूं पजूं, कची पकी दगड़ी पचायूं खायूं वेठा आहियूं। ॿियो छा कयूं? 2 महीनो बरसाति कयो, उनखे पाणी खे असां वेठा आहियूं, कंहिं रुपए बि न ॾिनो आहे। न केरु बि न आयो आहे, का शइ न मिली आहे। केॾां केॾां पाणी फिरियो पियो आहे। असांजे दरगाह आहे मुक़ाम शरीफ़ आहे, उते बि पाणी उन ते चढ़ियो बीठो आहे। असांजो माना माल मथां जेको बि आहे रोड ते ॿधल आहे। असां रोड ते पाण माना खटू बटू रखी राति जो बूते था सुम्हूं। हिकु त मथां, ॿियो त छन जी माना तरफ़ ॾांहुं पाणी जो चढ़ियो अथनि। त शाम जो चवंदा रोज़ असांखे पाणी धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं त पाणी छॾियूं था हेॾे। पर हाणे रहियो खुयो जेको बि असांजो माल मथां आहे सो बि असां माना कढी चुका आहियूं। हाणे नंढड़ा ॿार आहिनि, उहे बि असांखे माना हाणे तंग करे चुका आहिनि। हिते असांजे पासे ओसे में 6-7 ॻोठ आहिनि, सिर्फ़ु अलाहाबाद जा। इन खां ॿाहिरियां जेके आहिनि उहे बि पाणी में ॿुॾल आहिनि। पाणी तक़रीबन जेको ॿाहिराड़ी जो इलाइक़ो आहे, जीअं असांजो ॻोठ आहे, इन खां ॿाहिरि ॿनियुनि में 4 खां 5 फुट फसल वसल जेके आहे, सारियूं सब्जियूं कमनि धमनि सभु तबाह थी विया आहिनि, लुढ़ी विया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि। कंहिं बि सपोर्ट न आहे कई, हुकूमत जे तरफ़ां का बि सपोर्ट न आहे थी, 1 रुपए जी बि न आहे थी। असां इहो ई चवणु चाहियूं था त हुकूमत हींअर साम्हूं अचे, असांजी का माली मदद करे। असांजा घर दर हे जायूं तमामु घणियूं ड्रहियूं आहिनि। कई ग़रीब आहिनि जेके स्कूलनि ते या रोडनि ते वॾा बंद आहिनि, उन्हनि ते वेठा आहिनि। आवाम बसि बुख ते ख़ाली थां पिया आहिनि, बाक़ी खाइण पचाइण जे लाइ कुझु बि न आहे हींअर। नाज़रीन, ही तव्हां ॿुधो त हीअ जेके दादू ज़िले जा 10 ॻोठ आहिनि, जिते इलाहाबाद जे आसपास जा ॻोठ आहिनि, उहे पाणी में ॿुॾी विया आहिनि। उन्हनि 10 ॻोठनि जा ॻोठाणा जेके आहिनि उहे हिते इलाहाबाद में गॾु थिया आहिनि। हिननि खे मुखिर हज़रात तरफ़ां मुख़्तलिफ़ खाधे पीते जूं शयूं ॾिनियूं थियूं वञनि। ऐं प्लस में डॉक्टर बि गॾु अथनि। उन्हनि खे जेके बीमारियूं पखिड़िजनि थियूं बरसाति खां पोइ, ॿोॾि खां पोइ जेके बीमारियूं पखिड़ियूं आहिनि, उन्हनि बीमारियुनि खां बचाव जे लाइ जेके दवाऊं आहिनि उहे बि उन्हनि खे ॾिनियूं पियूं वञनि। ऐं हिते जेके बि मुखिर हज़रात आहिनि, उन्हनि पाण उते सर्वे कई आहे इन ॻोठनि जी। हिन में जेके बि जाइज़ मुतासिर आहिनि उन्हनि खे सामान ॾिनो पियो। तक़रीबन 300 फैमिलीज़ आहिनि। इन 300-350 फैमिलीज़ खे जेके आहिनि सो राशन ॾिनो पियो वञे। इन्हनि जो इहो चवण त असांजो जज़्बो इन में घटि न थियो अञा बि, पर जिते जिते असांखे ख़बर पए थी त हिते मुतासिर न आहिनि त असां उते इन्हनि खे राशन पहुचायूं था। ऐं इहो सिलसिलो असांजो सॼी सिंध में जारी रहंदो। कैमरामैन कामरान जखरे सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, कुलजी स्टेशन।